दारुल उलूम देवबंद पारां इंजीनियर मोहम्मद अली मिर्ज़ा जे मुतालिक़ फ़तवा जारी कई वई आहे, जेका काफ़ी वक़्तु पहिरियों दारुल उलूम देवबंद जे तरफ़ां जारी कई वई हुई। मोहम्मद अली मिर्ज़ा खे मुतफ़िक़न जेको आहे आले सुन्नत वल जमात मां ख़ारिज करार ॾिनो वञे त ग़लतियूं कयूं आहिनि। ख़ासि तौर ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ छोकिरे जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे ऐं सहाबा किराम जी बेअदबी वक़्तन फ़वक़्तन करे थो ऐं ख़ुसूसन हज़रत अमीर मुआविया जे बारे में मुख़्तलिफ़ उन ते इल्ज़ामात लॻाए थो। उन खां अलावा अम्मा आयशा सिद्दीक़ा खे उन ज़ालिम कोठियो आहे ऐं हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जे मुतालिक़ उनजो ख़्यालु आहे त उहो रूहानी ख़लीफ़ो आहे। मन घड़त ॻाल्हियूं जेको आहे पेश करे थो ऐं उन खां अलावा रवाफ़िज़ जे बारे में उनजो ख़्यालु आहे त उहे कामिल मुस्लमान आहिनि ऐं जेके सहाबा किराम खे गारियूं बकनि था, बकवास कनि था, उनखे बि उहो मुस्लमान करार ॾिए थो। अहिड़ी ख़राफ़ात जे करे देवबंद जे तरफ़ां हिकिड़ी मुतफ़िक़ा फ़तवा जारी कई वई आहे त इन इंजीनियर मोहम्मद अली मिर्ज़ा खे अहले सुन्नत वल जमात मां ख़ारिज सम्झो वञे। ॿिए नंबर ते इंजीनियर मोहम्मद अली मिर्ज़ा खे उन्हनि जे इंजीनियर मोहम्मद अली मिर्ज़ा जे बयानात जेके उन जा यूट्यूब ते बयान आहिनि या लाइव बयान आहिनि उहे ॿुधण बि नाजाइज़ आहिनि। हिन पैगाम खे वधि खां वधि शेयर कयो। हिन वीडियो में या फ़तवा जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो बार बार तव्हांजे साम्हूं अचे पई। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे अहिड़े दीन दुश्मन, दीन फ़रोश, ज़मीर फ़रोश माण्हुनि खां महफ़ूज़ फ़रमाए। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह।